इरम वलद उबैदुल्ला घोटो जी ज़िंदगी ख़तरे में पइजी वई। इम्तियाज़ शर ऐं इरम घोटो जो मुबैना तौर फ़ोन ते राब्तो थियो आहे। इरम वलद उबैदुल्ला घोटो जो चवणु आहे त हू ख़ुदकशी करे रही आहे। हुनखे ज़बरदस्ती ख़िलाफ़ बयान ॾियण लाइ ज़ोर भरियो पियो वञे त इरम बयान ॾे त हुनखे अगवा कयो वियो आहे। हुन जो चवणु हो ईअं थियो त हू ख़ुदकशी करे छॾींदी। छा चवंदा थी? हलो छा चवंदा थी? मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हिकिड़ो टिपो ॿुध मां उन अमीर सां ॻाल्हाईंदो पियो आहियां। तूं खां बयान वठनी मूंखे तोखे भली जेतिरो बि रन भरींदी पिया भरे आख़िर इन्हनि खे हा करे जंहिं महिल मीडिया ते पुॼे मीडिया ते मां जो बयान ॾई जाए इहे चुञाए मां पंहिंजे न इहो ॿाहिरों तूं छा ॾींदा पिया ॿुध मार पाण खे ॻाल्हि ॿुध तोखे न ॾींदा। मुंहिंजी ॻाल्हि त समझ मुंहिंजी थोरी ॻाल्हि समझ तोखे मीडिया ते चाढ़ींदा आहिनि। मीडिया ते तूं मुंहिंजे हक़ में बयान ॾे इहा इते रन ईअं भरींदी वेठी थी या कमीनी रन भरींदी वेठी थी हरू भरू तो जे मरण जो ज़िम्मेवार जेको आहे सरदार आहे। तूं टेंशन न कर तोखे मीडिया ते चाढ़ींदा। यार मां सां बि गद्दारी थी वई आहे इन सरदार गद्दारी कई आहे इन SP इन सभिनि मां गद्दारी कई आहे। मां तुंहिंजो चवंदो पियो आहीं तूं मीडिया ते चढ़े त मां तुंहिंजो मुड़ुस सां हक़ निकाह कयो त मां मां सां जेको आहे त बयान मुंहिंजे हक़ में। पर सवाल उहो आहे त एतिरो वक़्तु गुज़रण बावजूदि इरम खे मीडिया ते या अदालत में पेश छो न कयो वियो आहे। जेकॾहिं इरम किथे ख़ुदकशी करे छॾी या खेसि ड्रामाई अंदाज़ में क़त्ल कयो वियो त उन जो ज़िम्मेवार केरु हूंदो? पीर राहिब क़ौमी हक़ीक़त घोटकी।